नाज़रीन, घोटकी जे शहर आदिलपुर मां गुम थियल नौजवान जो लाश मिलियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी घोटकी जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर एहसान कलवड़। जी एहसान, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, घोटकी भरसा ॻोठ आहे मुराद अली शाह लगारी, जितां उते लगारिन जो नौजवान आहे अवेस अहमद लगारी। वो गुज़रियल तक़रीबन 6 ॾींहंनि खां वठी पुरस्कार नमूने गुम थी वियो, जंहिंखां पोइ वारसनि जो इहो चवणु आहे त जेको इहो नौजवान आहे अवेस अहमद लगारी, उहो मस्तानी क़िस्म जो माण्हू, कॾहिं कॾहिं हुनखे मिर्गी जा दौरा बि पवंदा हुआ। नौजवान जी ॻोल्हा लाइ जेको उन्हनि जा वारस आहिनि, उन्हनि पारां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मस्जिद में पढ़ा ॾियण सां गॾोगॾु जेको आहे हुनजी वॾी ॻोल्हा कई वई, पर हुनजी ॻोल्हा करण बावजूदि बि हुनजो ॾस पतो न मिलियो। अॼु हुनजो पनो वाकिल भरिसां जेको आहे उते हुनजो लाश हथायो आहे। अहिड़ो इतलाउ उतां जे रहवासियुनि जेको नौजवान आहे फौत थी वियल हुननि जे वारसनि खे ॾिनो। हुननि जा वारस उते वाक़े वारनि पहुची विया आहिनि, जंहिंजो लाश हिते घोटकी तरफ़ खणाए अची रहिया आहिनि। जी एहसान, जी महिरबानी।